उडेरो लाल लॻ यूसी शेर मोहम्मद ठोड़ा जे यूनियन काउंसिल में यूसी सेक्रेटरी ऐं यूनियन जा क्लार्क ॻोल्हे बि न लधा, अवाम वापसि मोटी वई। तफ़सील मूजिबि उडेरो लाल लॻ यूसी शेर मोहम्मद ठोड़ा जे यूनियन काउंसिल में मुलाज़िम ॻोल्हे न लधा। ॿारनि जे पैदाइशी सर्टिफिकेटनि ऐं ॿियनि मसइलनि लाइ आयल अवाम यूनियन जे मुलाज़िमनि जूं राहूं तकींदे रही, पर यूसी शेर मोहम्मद ठोड़ा जे यूनियन काउंसिल में न क्लार्क न ई वरी यूसी सेक्रेटरी हथ आयो। जॾहिं त आयल अवाम इंतज़ारु कंदे परेशानी जो शिकार थी वई, जॾहिं त ख़बर मूजिबि यूसी शेर मोहम्मद ठोड़ा जो सेक्रेटरी करमुल्लाह सोलंकी मुक़ररु आहे, जेको यूनियन काउंसिल में नज़र न आयो। उते मौजूदु हिकु पटेवाली अवाम खे चयो त स्टाफ न आहे, का ख़बर न आहे केॾी महिल मुलाज़िम मोटनि, जॾहिं त यूनियन में मौजूदु पटेवालो अवाम खे सेक्रेटरी ऐं क्लार्क जो नंबर बि न ॾियण लाइ तयारु न आहे। अवाम जे ज़ोर भरण ते पटेवाले चयो त हिते सदाम नाले मटियारी जो रहवासी क्लार्क मुक़ररु थियल आहे, जेको शायदि हैदराबाद वियल आहे, ख़बर न आहे कंहिं वक़्तु मोटंदो। यूसी शेर मोहम्मद ठोड़ा जे यूनियन काउंसिल में ॿारनि जी पैदाइशी सर्टिफिकेटनि ऐं ॿियनि कमनि लाइ आयल अवाम यूनियन में मुलाज़िम न हुजण सबबि वापसि मोटी वई। ज़िले मटियारी जे डिप्टी कमिश्नर मुर्तज़ा अली शाह ऐं सिंध जे बाला अख़्तियारनि खे अपील आहे त नोटिस वठी यूसी शेर मोहम्मद ठोड़ा जे मुलाज़िमनि ख़िलाफ़ कार्रवाई करे यूनियन जे मुलाज़िमनि खे यूनियन में वक़्त सां वेहण ऐं अवाम जा कम करण जो पाबंद बणायो वञे। पारां यूसी शेर मोहम्मद ठोड़ा जो अवाम